सिंध जे सामूंडी बेटन ते वफाकी सरकार के कब्जे खिलाफ तरक़ी पसंद पार्टी के सर ते सॼी सिंध में शटरबंद हड़ताल कई वई आहे। कारकुन सरापा एहतजाज बणिजी रोडन ते निकिरी आया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कंदड़ कारकुननि खे गिरफ़्तार पिणु कयो वियो आहे। कराची जे मलीर, मेमनगोट, सचलगोट, सफूरागोट, अयूबगोट, लासीगोट, सैफलगोट, चकरागोट ऐं ॿियनि इलाइक़नि में शटरबंद हड़ताल कई वई आहे। हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हड़ताल कई वई आहे। कासमाबाद, हैदराबाद, तालके बेराड़ी जे वापारियुनि ऐं दुकानदारनि कारोबार बंदि रखी बेटन ख़िलाफ़ हलंदड़ जदोजहद में ॿधीअ जो मुज़ाहिरो कयो आहे। जॾहिं त हैदराबाद सिटी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि जुज़वी हड़ताल कई वई आहे। सखर, लाड़काने, जामशोरो, मीरपुर ख़ास, सांगड़, बदीन, ठट्टो, नवाबशाह, शिदातकोट, गोटी, मीरपुर, माथेलो, ठट्टो, दादू, नौशेरो, फेरोज़, मिठी, उमरकोट, कोटड़ी ऐं ॿियनि शहरनि में मुकमल शटरबंद हड़ताल कई वई आहे। टनो मोहम्मद खान, कदकोट, कंबर, शिदातकोट, दौड़, बांदी, सिजावल, चंबर, तलहा, टडोबागो, नंदो, खोजकी, शेदातपुर, सकरन, काज़ी अहमद, राजू खानानी, मोरो, गुलाब लगारी, कंडियारो, डहरकियो, बावड़ो, जाती ऐं ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में शटरबंद हड़ताल कई वई आहे। मुख़्तलिफ़ शहरनि में कारकुन रोडनि ते निकिरी आया। बेटन ते कब्जे ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। कोटड़ी, खडड़ो ऐं ॿियनि शहरनि में एहतजाज जे ॾोह में कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे।